जैकमाबाद भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ठुल्लवासी सदाम लाशारी के क़त्ल वारे मामले ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जैकमाबाद के मीर लियाकत अली लाशारी जी वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मीर लियाकत अली लाशारी पारां वॾे वज़ीर मुराद अली शाह सदाम लाशारी क़त्ल बाबति अदालती जांच कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। जंहिंखां पोइ वॾे वज़ीर मुराद अली शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाण जो मुतालबो तस्लीम कंदे अदालती जांच कराइण जो हुकुम ॾींदे लेटर जारी करे छॾियो आहे। होॾां सदाम हुसैन लाशारी जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में एहतिजाजनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। ठुल्ह में सदाम लाशारी जे जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे म्यूनिसिपल कमेटीअ खां रैली कढी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे सदाम जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो। जॾहिं त लाड़काणे शहर में अॼु यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे प्लेटफॉर्म तां ठुल्ह पुलिस तरफ़ां जुड़तू पुलिस मुक़ाबलो ॼाणाए नौजवान सोशल वर्कर सदाम लाशारी खे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाज कंदे मुतालबो कयो त ठुल्ह पुलिस तरफ़ां बेगुनाह क़त्ल कयल सदाम लाशारी जे केस में मुलविस SHO समेत पुलिस अमले खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो।